अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती जी न्यू अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। वीरन जी बस्ती ड्रामे जी नई अपडेट अची चुकी आहे। नई अपडेट सां गॾोगॾु दोस्तों तव्हां दोस्तनि सभिनी खे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसोवर खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक करे छॾींदा, जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, वीरन जी बस्ती ड्रामे जी नई अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त वीरन जी बस्ती ड्रामो इंशाल्लाह ॿुधायो पियो वञे तमामु जल्द जेको आहे स्टार्ट थियण वारो आहे ऐं तव्हांखे घणो हाणे इंतज़ारु न करिणो पवंदो। इन रमज़ान शरीफ़ में लॻभॻि इन जेको आहे न इन कोशिशि करे हिन रमज़ान शरीफ़ जे आख़िर में या उन खां पहिरियां ई हलायो वेंदो जेको आहे वीरन जी बस्ती ड्रामे खे। वीरन जी बस्ती हिकु बहितरीनु ऐं सुठो ज़बरदस्त ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। तव्हांखे बि ख़बर आहे उनजी कहाणी, उनजा टीज़र वग़ैरह तव्हां काफ़ी ॾिसी चुका आहियो। तव्हांजे अॻियां वधीक उनजी ॿुधाइण जी का ज़रूरत न आहे, तव्हां सम्झी चुका आहियो। बाक़ी तव्हांखे डेट में ॿुधाईंदो हलां त इंशाल्लाह रमज़ान शरीफ़ जे जेको आहे न ईद ताईं इन खां पहिरियां ॿुधायो पियो वञे, हलायो वेंदो। फिक्स डेट उन्हनि न ॿुधाई आहे, पर एतिरो ॿुधायो आहे त ईद ताईं इंशाल्लाह हिन ड्रामे खे हलायो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हिन यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।